मजा आएगा ना भिड़ो। लाला बरकत तुझे पैसा गिरी बयान न न मुझे तो कोने किरान मां हिर्स ए बयान बराड़े पैसा उठी वियो वो केर दींदो अस्सलाम वालेकुम संगत मुखे सुञाणींदो हूंदो फयाज़ अहमद पर तव्हां मुंहिंजी टिकटॉक आईडी ॾिसो पिया टिकटॉक आईडी जो मां नालो चेंज कयो आहे जेको आहे सो लाला बी फयाज़ अहमद राठौर सही आहे अगरि इहा ई मुंहिंजी टिकटॉक आईडी आहे ठीक आहे अगरि कंहिं बि भाउ खे जेको आहे सो सर्च करणी आहे त इहा ई सर्च करे लाला बी फयाज़ अहमद राठौर अगरि तव्हां इहा ई मुंहिंजी आईडी सर्च कंदो फयाज़ अहमद राठौर 3 त बि तव्हांखे आईडी निकिरी ईंदी सही आहे ऐं जेको आहे सो टीम में नओं जेको आहे सो अची वियो आहे टीमर नओं अची वियो आहे इहो ई असांजो भाउ आहे हिनखे सपोर्ट बि ॾेखारियो मूंखे बि सपोर्ट ॾेखारियो मूंखे प्यार मोहबत ॾेखारियो हिनखे बि ईअं प्यार मोहबत ॾेखारियो टीम में नओं हमरा शामिल किया बहरहाल शहबाज गैली टीम में कढी छो छाड़े करे तो मतलब तो वो मेहनत न पियो करे तो वो चए पियो तो मतलब तो हिकड़े ॾींहं जो कम हुजे तो हिकड़े ॾींहं में ईअं बस के कमाया ईअं दाड़ा दाड़ पैसा कमाया ईअं न हूंदो आहे टीम में मेहनत करणी पवंदी आहे सही आहे न मरकज़ सही है बहरहाल हेॾो चई असांखे पैसनि जी का बि घुर्ज न आहे पर बसि दोस्तनि जो असांखे प्यार खपे असांखे बस सपोर्ट खपे असांखे पैसे जी ज़रूरत न आहे अलाह साईं हर कुझु ॾेई छॾियो आहे शुक्र आहे रब जो बसि तव्हां रुगो प्यार मोहबत ॾेखारे ॿियो असांखे कुझु बि न खपे वॾी महिरबानी संगत